स्टार टीवी न्यूज़ में आवां सायरा सुमरो ऐं मां आहियां सैयद शमीला शिराजी। सब खां पहिरीं हिक नज़र हेडलाइन ते। फील्ड मार्शल आसिम मुनीर चयो आहे त भारतीय सरपरस्ती में तक़रीबकार तंज़ीमूं बलोचिस्तान में बदअमनी फैलाइण जी कोशिश करे रहियूं आहिनि। अहिड़नि समूरनि दहशतगर्दनि ख़िलाफ़ कार्रवायूं जारी रहंदियूं। सूबे खे दहशतगर्दी खां जल्द मुकमल तौर ते पाक कयो वेंदो। पाकिस्तान इलाक़ाई अमन ऐं इस्तेहकाम जो ख़्वाहिशमंद आहे। कंहिं बि मुल्की सालमे जी भञकड़ी कई त उनखे भरपूर अंदाज़ में जवाब ॾींदासीं। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर जी जनरल हेडक्वार्टर में 17 नेशनल वर्कशॉप बलोचिस्तान में शिरकत। सूबे में तरक्की, अवामी फ़िलाह ऐं सलामती जे अहम नुक़्तनि ते ॻाल्हि ॿोल। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर चयो त बलोचिस्तान पाकिस्तान जो फ़ख्र, निहायत बासलाहियत ऐं मुहिब वतन अवाम जो सूबो आहे। नौजवाननि खे सियासी मफ़ादनि बदिरां तरक्की ऐं इस्तेहकाम लाइ मुस्बत एजेंडा ते गॾु थियणु घुरिजे। पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान विच में ॿतरफ़ी वापार लाइ तुरखम बॉर्डर खोलण जूं तयारियूं मुकमल। कस्टम इख़्तियारनि कार्गो गाॾियुनि जे क्लियरेंस लाइ स्कैनर बि लॻाए छॾियो। ज़रनि मूजिबि ॿिन्ही मुल्कनि जे इख़्तियारनि सरहद खोलण ते असूली इतफ़ाक़ करे वरितो आहे। इस्मन बोल्दिक में फाथल ट्रकूं चमन रस्ते पाकिस्तान में दाख़िल थी वियूं। अफ़गान शहरियुनि खे खणी वेंदड़ ट्रकूं बि अफ़गानिस्तान में दाख़िल। दिफ़ा वारे वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा आसिफ चयो आहे त मज़हब जे नाले ते जथा क़बूल न आहिनि। ही जथा केरु ऐं कंहिंजे लाइ तयारु कंदो रहियो आहे उहा सभिनी खे ख़बर आहे। TLP ते पाबंदी लॻण वञी रही आहे या न उन ते न ॻाल्हाईंदुसि। मज़हब जे नाले ते अहिड़े तरह जा जथा कंहिं बि रियासत में क़ाबिल क़बूल न आहिनि। मीडिया सां ॻाल्हाईंदे दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ चयो त पाकिस्तान में बि अहिड़े तरह जे जथनि खे बर्दाश्त न करणु घुरिजे। वॾी देरि थी वई आहे। केतिरनि ई ॾहाकनि खां असां ही जथा तयारु कंदा रहिया आहियूं। हाणे ही रियासत क़ानूनी क़ाइदनि ऐं आइन तहत हलंदी। कंहिं वक़्त जी ज़रूरत या कंहिं ॿी जाइज़ या नाजाइज़ ज़रूरत मुताबिक़ न हलंदी। पाकिस्तान में पोलियो जो वधीक हिकु केस ज़ाहिर। हलंदड़ साल अंग 30 थी वियो। KPK जे कंधार तालके जे 12 महीननि जो ॿारु पोलियो वायरस में मुब्तला हुजण जी तस्दीक। सिहत बाबति क़ौमी इदारे जो चवणु आहे त KPK में हलंदड़ साल पोलियो जो इहो 19 केस आहे। सिंध हुकूमत कचे जे धाड़ेलनि लाइ हथियार फिटा करण जी पॉलिसी जारी करे छॾी। कचे जे ॿारनि लाइ तालीम, औरतुनि लाइ सिहत ऐं फ़िलाही सहूलियतनि जो ऐलान। सूबाई घरू खाते जो चवणु आहे त सहिरींदड़ पॉलिसी आम माफ़ी नाहे। हथियार फिटा कंदड़ ऐं गिरफ़्तारी ॾींदड़ धाड़ेलनि खे क़ानूनी कार्रवाई खे मुंहुं ॾियणो पवंदो। घरू खाते जो वधीक चवणु आहे त पॉलिसी सखर ऐं लाड़काणे डिवीज़न जे कचे वारनि इलाइक़नि ते लागू थींदी। उहा पॉलिसी अमुन लाइ आहे, माफ़ी जे लाइ न। सरेंडर कंदड़नि जे घरबातियुनि खे कतई तौर हरासा न कयो वेंदो। कराची में संगदिल पीउ ॿिनि धीअरनि खे कोई क़तल करे छॾियो। नाज़माबाद जे कौसर न्याज़ी कॉलोनी में ॾुखाईंदड़ वाक़ियो। जवाबदार अकबर मासूम धीअरनि 10 वरनि जी ज़ैनब ऐं 11 सालनि जी आलिया खे ज़बह करे छॾियो। पुलिस बरवक़्त कार्रवाई करे जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। वाक़िए जी जांच जारी। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार बेरोज़गार ऐं कर्ज़ सबबि माली दबाव जो शिकार हो। हैदराबाद में औरत जो घर मां गोलियूं लॻल लाश हथ। अलशहबाज कॉलोनी में घर मां हथ आयल लाश जी रुख़साना मरी तौर सुञाणप। पुलिस लाश इस्पताल मुंतक़िल कराए छॾियो। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार हनीफ़ मरी पंहिंजी माउ खे क़तल कयो आहे। वाक़िए जी वधीक जांच कई पई वञे। खैरपुर में घर मां ज़ाल मुड़ुस समेत 4 ॿारनि जा गोलियूं लॻल लाश हथ। खजोर मंडी में घर मां घरधणी नवीद आराए संदसि ज़ाल अक्सा समेत 4 ॼणनि जा लाश हथ आया। पुलिस जो चवणु आहे त औरत अक्सा मुड़ुस ऐं 4 ॿारनि खे क़तल करण बाद पाण आपघात कयो आहे। पिस्टोल औरत जे हथ मां मिलियो आहे। चक जे महर ऐं जतोई धुरनि में तकरार ॿीहर तेज़। पीउ पुट क़तल। हथियारबंदनि नूरल जतोई ऐं अमीरुद्दीन जतोई खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। वारसनि मूजिबि पीउ पुट रुस्तम खां शिकारपुर पिए विया। वाक़ियो महर दुर सां तकरार तां पेश आयो आहे। सिंध में डेंगी ऐं मलेरिया ते ज़ाब्तो न आयो। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 100 खां वधीक डेंगी जा केस रिपोर्ट। सिहत खाते हलंदड़ महीने दौरान डेंगी जे 276 केसनि जी तस्दीक करे छॾी। डॉक्टर अदरा पेचुओ चयो आहे त कराची में 124, हैदराबाद में 82 ऐं मीरपुर ख़ास में 58 केस रिपोर्ट थिया आहिनि। सखर में 9, नवाबशाह में 2 ऐं लाड़काणे में 1 केस रिपोर्ट थियो आहे।